झूलेलाल। मुंहिंजो नालो देविशा कृपलानी आहे। मुंहिंजी मम्मी जो नालो श्रीमती कृपलानी आहे। मुंहिंजे पापा जो नालो धीरज कृपलानी आहे। मां 6 साल जी आहियां। मां फिरोजाबाद उत्तर प्रदेश में रहंदी आहियां। अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं सयाणे सिंधी छोकिरे जी ॻाल्हि। छोकिरो नंढो न बैठी अचांसीं हरी दयानी जी ने कई आहे। छोकिरो नंढो छोकिरो नंढो छोकिरो नंढो छोकिरो नंढो निकितो घर मां तकिड़ो तकिड़ो निकितो घर मां तकिड़ो तकिड़ो हथ सरस में छटी प्यारी टिक 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 टे हथ सरस में छटी प्यारी सिर ते टोपी कारी कारी सिर ते टोपी कारी कारी घुमदो आयो नदी किनारे घुमदो आयो नदी किनारे घुमदो आयो हुते ते ठाही वागू हिकिड़ो अरे रे वागू हुते ते ठाही वागू हिकिड़ो संदसि पुठियां ते आयो तकिड़ो बिजलीअ वांगुरु छोकिरो दौड़ियो ॾिठो ते वागू खेसि ते आयो सैकीअ में उते आयो नींगर सीअं ॾिठाई साम्हूं खेर सैकीअ में उते आयो नींगर सीअं ॾिठाई साम्हूं खेर सीअं मथसि आयसि त पतई पर छोकिरो चालाकी कई हिकदमि लेटी पियो धरतीअ ते मथां कयाई ओट छटिजी हिकदमि लेटी पियो धरतीअ ते मथां कयाई ओट छटिजी सीअं छटिजी मथां टपी वियो वञी वागू जे वात में सो पियो सीअं फटे वागू जख्मी बजे लॻो पियो छोकिरो जल्दी छॾे छटी ऐं टोपी आयो अरे मुंहिंजी छटी अरे मुंहिंजो टोपी छॾे छटी ऐं टोपी आयो की नज़र हुन वक़्तु न आयो घर ते दौड़ियो तकिड़ो छोकिरो नंढो छोकिरो नंढो